जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि तरियल साई भाॼी याने एसी साई भाॼी या जंहिंखे असां निजी पालक बि चवंदा आहियूं और या असां ठाहींदा आहियूं स्पेशली थधिड़ीअ ते। ये काफ़ी टेस्टी ठहंदी आहे और बिल्कुलु आसान सी इन जी रेसिपी आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इन लाइ असां खणंदासीं पालक, हिकु वेड़ी पालक खई आहे मां हिते। इन सां गॾु असां खणंदासीं चूको, जंहिंखे खटी पालक बि चइबो आहे। हिकु बाउल जे क़रीब खणणी आहे इहा। गॾु खणंदासीं हिकु बाउल मेथी और हिकु बाउल खणंदासीं धाणा। ये चारई शयूं असां गॾु करे वठंदासीं। चारई शयुनि में असां खयो आहे पालक, चूको, मेथी और धाणा। हाँ पोइ हाणे हिकु खणंदासीं तई या सिपरी, जंहिंमें 5-6 चमचा तेल विझणो आहे। तेल गरम थी वेंदो त हुन में पहिरियों विझंदासीं अदरक, अधु चमचो कुटियल अदरक विझणी आहे। 1 चमचो कुटियल थूम विझणी आहे। सावा मिर्च विझंदासीं। कुझु सेकंडनि लाइ इन्हनि खे भुञंदासीं। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं बसर। त हिते मां 2 बसर खया आहिनि, वॾा 2 बसर सनो सनो कटे करे विझंदासीं। और हल्को ब्राउन थियण ताईं इनखे असांखे पचाइणो आहे बसर खे। ॾिसो हिन तरह कलर थी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं टमाटा। हिते मां 4 टमाटा खया आहिनि, रफली कटे विझंदासीं उनखे। इनखे मिक्स कंदासीं। कुझु सेकंड इनखे सिजाइण खां पोइ इन में सुका मसाला विझंदासीं। सुका मसालनि में विझंदासीं हैड, उन सां गॾु विझंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु। कुझु माण्हू हिन में धाणा बि विझंदा आहिनि, पर हिते मां इहे 3 शयूं विझी रही आहियां, लूणु, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च। इन सां इहा भाॼी ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। मिक्स कंदासीं। टमाटो सिजण जेसि ताईं चालू थिए तेसि ताईं असां हिनखे मिक्स करे सिजाईंदासीं। हाणे ॾिसो टमाटो हल्को हल्को सिजण चालू थी आहे त असां हिन में विझंदासीं पालक जेका असां धोई रखी हुई। पालक, चूको, मेथी, दाणा ये सभु विझी करे इनखे असां हिकु दफ़ो मिक्स कंदासीं। इहा भाॼी असां ठाहींदा आहियूं थधिड़ीअ ते, जेका ॿिए ॾींहुं लोले या कोकीअ सां खाईंदा आहियूं, जेका ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। मेन स्टेप हेसि ताईं आहे। इन खां पोइ असांखे ख़ाली इनखे आहे सिजाइणो। त हाणे इन खां पोइ असां इनखे सिजाईंदासीं कंटिन्यू। चङी तरह मिक्स करे इनखे ढकणु लॻाए करे असां सिजाईंदासीं। लॻभॻि इनखे सिजण में अधु कलाकु लॻंदो। त 10-10 मिंट जी गैप ते असां इनखे चेक कंदासीं और इनखे मिक्स कंदासीं। त पालक जो पाणी निकिरंदो, बसर ऐं टमाटे मां बि पाणी निकिरंदो, उन में ई इहा पालक असांखे सिजाइणी आहे। एक्स्ट्रा पाणी कुझु बि न विझंदासीं हिन में। 10-10 मिंट जी गैप ते ॾिसो ऐं खोलींदासीं, थोरो सो घुमाईंदासीं। टमाटे और पालक खे थोरो थोरो चिथणो आहे। 2-3 मिंट चिथे करे पोइ वरी इनखे बंदि करे वापसि रखंदासीं। ॾिसो लॻभॻि पाणी खॼी वियो आहे। हाणे इनखे असांखे चङी तरह चिथणो आहे। चिथणो आहे याने मैश करिणो आहे, जे सभु टमाटा चङी तरह चिथजी वञनि। पाणी खॼी वियो आहे, हाणे तेल निकिरणु चालू थी वियो आहे। त हिन में असांखे लॻाइणो आहे तड़को। तड़को लॻाइण लाइ खणंदासीं असां तड़के जी पैन, वधिड़ी जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं। थोरो सो तेल विझंदासीं और 5-6 ॻड़ियूं असां खणंदासीं थूम जूं। सनी सनी कटे करे थूम यूज़ करणी आहे। और इहो असां तड़को लॻाईंदासीं पालक जे मथां। इनखे मिक्स कंदासीं। इहा असांजी तरियल पालक तयार थी वई आहे, जेका असां थधिड़ीअ ॾींहुं ठाहे रखंदा आहियूं। नॉर्मली बि इहा पालक जेका आहे डोडे सां ॾाढी सुठी लॻंदी आहे, या सिंपल फुल्के सां बि खाइजे त ॾाढी बढ़िया लॻंदी आहे इहा। त इहा तव्हां गरम गरम फुल्के सां बि सर्व करे सघंदा आहियो। थोरी सी हिन मथां असां तरियल थूम रखंदासीं। इहा असांजी तरियल पालक तयार आहे, निजी पालक या जंहिंखे असां एसी पालक बि चवंदा आहियूं। और थधिड़ी वारी पालक ॾाढी टेस्टी और ॾाढी डिलीशियस आहे। बाबू खाइण खां पोइ मूंखे चए थो मम्मा 100 मां 100 मार्क्स, ॾाढी टेस्टी आहे। त तव्हां बि ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। थधिड़ीअ ते काफ़ी रेसिपीज़ मां विधियूं आहिनि, उन्हनि जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में अथव, ज़रूरु चेक कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो। और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।